मसो भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसो भुरगड़ी ऐं वाणकी वसी में शहरनि खे सस्तो अटो मिलणु मुश्किल बणियल। पोरिया तबिको सख़्त परेशान, इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। तहलके हैदराबाद ॿाराड़ी जे फ्लोर मिल मालिकनि खे हर महीने हज़ारे मण कणक मिलण जे बावजूद अवाम खे 5200 रुपया फ़ी मण अटो ॾिनो पियो वञे। हैदराबाद ॿाराड़ी में ख़ुराक खाते ज़िले हैदराबाद पारां मुख़्तलिफ़ फ्लोर मिल अटे जे चकिन खे हर महीने हज़ारे मण कणक फ़राहम करण जे बावजूद मिल इंतज़ामिया ख़ुराक खातो ऐं इंतज़ामिया खे रोज़ानो जे बुनियाद ते सस्तो अटो फ़राहम करे नाहे सघी। शहर अंदर इंतज़ामिया पारां सस्ते अटे जा स्टॉल न लॻाइण जे नतीजे में ग़रीब पोरियत तबिको अटे वठण खां लाचार बणियल आहे। पोरियत मज़दूर तबिको जंहिंजी मज़दूरी 500 रुपया हुजण सबबि अटो ख़रीदण लाइ सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां मुक़ामी रहवासियुनि असिस्टेंट कमिश्नर तहलका हैदराबाद ॿाराड़ी तोड़े ख़ुराक खाते जी इंतज़ामिया खां घुर कई आहे त फ़ौरी तौर ते मसो भुरगड़ी ऐं वाणकी वसी में अटे जे अघनि ते कंट्रोल करण लाइ उपाउ वरिता वञनि ऐं शहर में सस्ते अटे जा स्टॉल लॻाया वञनि त जीअं पोरियत तबिको घटि अघ ते अटो ख़रीद करे सघनि।